सिंध हुकूमत तालीम जी बहितरी जूं दावाऊं कंदे थकिजे त नथी, पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॿाराड़ी वारनि इलाइक़नि जीअं दादू में बि केतिरनि ई सालनि खां स्कूलनि जी इमारतुनि जी मरमत पे न थियण करे केतिरियूं ई इंसानी जायूं दाह ते लॻल आहिनि। दादू तालके जे ॻोठ शेर मोहम्मद सोलंकी में 1982 दौरान तामीर थियल गर्ल्स प्राइमरी मिडिल स्कूल जी इमारत मरमत न थियण सबबि ज़ूबुन हाली जो शिकार आहे। उन स्कूल खे प्राइमरी गर्ल्स स्कूल खां गर्ल्स मिडिल स्कूल जो दर्जो ॾिनो वियो, पर वॾे अरसे खां स्कूल जी मालिकी ई न कई वई। स्कूल जे प्राइमरी हिसे में 150 खां वधीक नियाणियूं तालीम पढ़ाइनि थियूं, जॾहिं त मिडिल वारे हिसे में हिन वक़्तु सिर्फ़ु हिकु क्लास रूम हुजण सबबि 50 खां वधीक नियाणियूं तालीम हासिल करे रहियूं आहिनि। 7000 खां वधीक आबादी रखंदड़ ॻोठ शेर मोहम्मद सोलंकी में सिर्फ़ु हिकु गर्ल्स प्राइमरी ऐं मिडिल स्कूल आहे। स्कूल जी लेडी टीचर शागिर्दियाणियुनि ऐं ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हू केतिरे ई अरसे खां तालीम खाते जे आला अमलदारनि खे लिखत में शिकायतूं करे चुका आहिनि, पर सिंध हुकूमत पारां स्कूल खे नई सिर तामीर करण लाइ के बि उपाउ न पिया वरिता वञनि। स्कूल जो नालो आहे गवर्नमेंट गर्ल्स लोअर सेकेंडरी शेर मोहम्मद सोलंकी। मां नई IBA अपॉइंटेड टीचर आहियां। विदाउट पे मां हिते रोज़ ईंदी आहियां पंहिंजी ड्यूटी परफॉर्म करण लाइ। तव्हां असांजो स्कूल ॾिसी सघो था, चापड़ किरंदा आहिनि, ॿारनि जे मथां किरनि था, असांखे माना ख़ौफ़ हूंदो आहे। वॉशरूम कोन्हे को असांजे सफ़ाई लाइ, पियोन वग़ैरह कोन्हे को। असांखे प्लीज़ जेको आहे सो नई बिल्डिंग ठाराए ॾियो महिरबानी करे। असां फीमेल्स अचूं था, असांजा पंहिंजा मसइला आहिनि, नियाणियुनि जा मसइला आहिनि, वॉशरूम वग़ैरह कुझु बि कोन्हे को। असांजो हुकूमत खां मुतालबो आहे महिरबानी करे नई बिल्डिंग असांखे ॾेई वञे। हिते छित किरण वारी आहे ऐं नलको बि कोन्हे, न को वॉशरूम आहे ऐं स्कूल रहण ते आयो आहे। स्कूल असांखे कोन्हे, ॿार असांखे माइट मोकिलीनि था, असांखे ॻाल्हाइनि था, छित कंहिंजे मथां छोकिरी जे मथां किरी बि पई आहे। वॉशरूम कोन्हे, नलको पाणी कोन्हे पीअण लाइ, कुझु बि कोन था ॾियनि। सरकार असांखे स्कूल ठाराए ॾियनि। असां महफ़ूज़ न आहियूं, छो त असांजी छित किरण ते आहे। हा, असांखे डप आहे मथां, असांजे मथां किरी पए, न को नलको, न को वॉशरूम, न को छा पाणी ऐं वॉशरूम ठाराए ॾियनि। असांजे मथां चापड़ किरिया आहिनि ऐं असांखे पंहिंजे माइट पढ़ाई लाइ मोकिलीनि था। असांखे स्कूल खे ठाराए कोन थो ॾिए। असांखे घणे दफ़ा आया आहिनि, पर असांखे अञा ताईं कान ठही आहे। असां मुतालबो था कयूं त असांखे मिडिल वारा असांखे नओं स्कूल ठाराए ॾियनि महिरबानी करे। मां सफ़ाई बि कंदी आहियां, माना चापर किरनि था, असांखे पाणी कोन्हे, नलको कोन्हे, इन सवलाई करे ॾियो। 82 खां वठी ठहियो आहे, जंहिंखे को बि ऑफिसरनि जो या कंहिंजो ताउन न आहे। तंहिं करे असां ॻोठाणनि जो इहो ई अर्ज़ु आहे त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शेर मोहम्मद सोलंकी ज़ुबून हालत में आहे। ॿारनि खे तकलीफ़ आहे, को बि नुक़सानु थियो त उहो ज़िम्मेवार पाण हुकूमत हूंदी। असांजे स्कूल तव्हां हली विज़िट कयो, अंदरि हली ॾिसो त मथां छित या चापड़ किरिया आहिनि। चोथों पंजो ॾींहुं मुंहिंजी छोकिरी नंढी पढ़ंदी आहे हिते, चोथों पंजो ॾींहुं स्कूल चापड़ किरिया आहिनि, तक़रीबन नर्सरी क्लास जा चापड़ किरिया आहिनि। त उन ते कंहिं गौर न करियो आहे। वरी बि उन छोकिरनि खे वापसि मोकल ॾिनी वई आहे जेके घर लॻा आहिनि। हाणे उन ॾींहं खां यको स्कूल वरी नर्सरी वारा छोकिरा अचणु बसि थी विया, नंढियूं छोकिरियूं। बिराए महिरबानी तव्हां ते गौर ॾियो, मथे मीडिया मथे ॻाल्हि पुॼाए हुकूमत ताईं त असांजो स्कूल कीअं बि करे महिरबानी करे ठाराए वञे। हुननि सिंध हुकूमत ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर स्कूल जी इमारत नए सिर तामीर कराए स्कूल में पढ़ंदड़ नियाणियुनि ऐं औरत उस्तादनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।